नाज़रीन, इस्लामाबाद जे एहतिसाब अदालत तोशाखाना रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ अर्दे जुर्म लागू करण लाइ 9 सेप्टेम्बर जी तारीख़ मुक़रर करे छॾी। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी, अब्दुल गनी मजीद ऐं अनवर मजीद खे बि 9 सेप्टेम्बर ते तलब कयो वियो आहे। इस्लामाबाद जे एहतिसाब अदालत में तोशाखाना रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी अदालत में पेश थियो। अदालत आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ अर्दे जुर्म लागू करण लाइ 9 सेप्टेम्बर जी तारीख़ मुक़रर करे छॾी। अदालत आसिफ ज़रदारी खे ईंदड़ ॿुधणी ते बि पेश थियण जो हुकुम जारी कयो आहे। यूसुफ रज़ा गिलानी, अब्दुल गनी मजीद ऐं अनवर मजीद खे बि 9 सेप्टेम्बर ते तलब कयो वियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद जे एहतिसाब अदालत तोशाखाना रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ अर्दे जुर्म लागू करण लाइ 9 सेप्टेम्बर जी तारीख़ मुक़रर करे छॾी। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी, अब्दुल गनी मजीद ऐं अनवर मजीद खे बि 9 सेप्टेम्बर ते तलब कयो वियो आहे। इस्लामाबाद जे एहतिसाब अदालत में तोशाखाना रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी अदालत में पेश थियो। अदालत आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ अर्दे जुर्म लागू करण लाइ 9 सेप्टेम्बर जी तारीख़ मुक़रर करे छॾी। अदालत आसिफ ज़रदारी खे ईंदड़ ॿुधणी ते बि पेश थियण जो हुकुम जारी कयो आहे।